अस्सलाम वालेकुम संजय और साथियों, अस्सलाम वालेकुम। गुज़ारिश अर्ज़ु कंदो हलां त सुबुह जो या कल्ह मूं जेके पोस्टूं रखी हुयूं त संजय प्राइम उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर जी समरी जेका सेक्रेटरी तइलीम सिंध पारां सूबाई वज़ीर तइलीम खे इरसाल कई हुई, उहा समरी सूबाई वज़ीर तइलीम सिंध पंहिंजी रिकमेंडेशन स्ट्रांगली रिकमेंडेशन सां सेक्रेटरी फाइनेंस सिंध ने मोकिली, जेका काफ़ी ॾींहंनि खां उते पई हुई। ऐं जॾहिं अंदरि मां मूं पाण पंहिंजे सोर्स ते ख़बर वरिती त ख़बर पई त हिन ते ॻरो ऑब्जेक्शन लॻायो वञे जी इहा संजय प्राइम सर्विस स्ट्रक्चर सभिनी मंज़ूर न थिए। जॾहिं त जेका सर्विस स्ट्रक्चर कमिटी सिंध जे वज़ीरा तरफ़ां मुक़ररु कई वई हुई, उन मंझि पिणु फाइनेंस जो डिप्टी सेक्रेटरी पाण वेठो खानज़ादो साहिबु, जिन सभिनी गॾियल तौर ते साईं गुलाम अली ब्रह्मानी जी अॻवानी में सेक्रेटरी सदर जी हीअ गजानी कोठाई हुई गुज़िरियल साल 17 जून ते उहा मंज़ूरी ॾिनी, मुतफ़क़ा तौर ते मंज़ूरी। बाक़ी कुझु क्यूरीज़ हुयूं, कुझु ख़दशा हुआ, जेको फाइनेंशियल इम्प्लीकेशन फाइनेंस वारनि 34 अरब लॻायो, बिल्कुलु ग़लति कूड़ ते मबनी हुयो। उनखां पोइ जॾहिं उन मीटिंग या मिनट्स जारी थिया, उन मिनट्स जारी थियण खां पोइ तइलीम खाते जेको एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहे, उन जो सवादती इख़्तियार आहे, उन ते वर्किंग पूरो हिकु साल ताईं वर्किंग हली। हिकु साल जी वर्किंग खां पोइ जॾहिं फाइनेंशियल इम्प्लीकेशन सिर्फ़ु 1 अरब अंदरि आयो, जंहिं ते असां तमामु घणा ख़ुशि थियासीं। जंहिं कमेटी या कमु कयो, जंहिं कमेटी ते कमु कयो, उन में साईं अकबर अली ब्राह्मणी साहिबु, साईं अब्दुल हन्नान शेख साहिबु, साईं मौला बख्शा से मुश्तमिल हुई, जंहिंजी रहनुमाई जंहिंजी हेल्प जे लाइ हुननि एजी सिंध, IT डिपार्टमेंट एजुकेशन सिंध, HR डिपार्टमेंट एजुकेशन सिंध जी मुआवनत हासिलु कई। जंहिंखां पोइ राति जी महिनत खां पोइ हुनजे अंग अखर दुरुस्त करे समरी जॾहिं मोकिली हुई त उन में फाइनेंशियल 1 अरब जे अंदरो, पर फाइनेंस खाते हरूभरू प्राइम मिनिस्टर उस्ताद दुश्मनी ते अमल कंदे उनखे माना 16 अरब ताईं ॾेखारियो। जंहिं कामूं सेक्रेटरी तइलीम सिंध सां 2 दफ़ा मुलाक़ात कई, खेसि गुज़ारिश कई साईं त हीउ कमु ख़राबु पियो थिए, हीअं थियणु पवंदी। सेक्रेटरी तइलीम जंहिंजी सरबराही में कई मीटिंगूं थियूं उन सर्विस कमेटी ते, जंहिंजी संजीदगी जो इहो कोशिशि हुई त पाण ख़ुदि 2 दफ़ा सेक्रेटरी फाइनेंस, जेको मुंहिंजे ख़्याल में साईं खां कई साल जूनियर बि आहे, पर उनखे गुज़ारिश कई त उनखे चयो त संजय प्राइम मिनिस्टर सां असां वाइदो कयो आहे, हीउ संजय प्राइम मिनिस्टर जो हक़ु आहे, महिरबानी करे हीअ सर्विसिस जेका समरी तव्हां आयल आहे मिनिस्टर साहिबु तव्हां ॾांहुं स्ट्रांगली रिकमेंडेड करे मोकिलिया। इहो असांजे खाते जो इस्तेकाक आहे, असांजो राइट आहे त असां पंहिंजे मुलाज़िमनि खे, पंहिंजे खाते जे मुलाज़िमनि खे फैसिलिटेट कयूं, उनखे सर्विसिस ॾियूं, जेको न मिलियो, पर उनखे ख़ातिर जवाबु न मिलियो। नेठि पोइ पाण जेका असांजी ॿी मुलाक़ात थी, उन मंझि स्पेशल सेक्रेटरी बजट ऐं एडिशनल सेक्रेटरी PND बजट जिन जी खे त ज़ुमारी आयत कई, मुंहिंजे साम्हूं फ़ोन कई त तव्हां महिरबानी करे फाइनेंस वारनि सां मुलाक़ात करे हुनखे ख़दशा ख़तमु करियो। जॾहिं असांजी उहा कमेटी मुअज़्ज़ कमेटी महिरबानी कमेटी उते फाइनेंस में पहुती त उन ते अॻी उहा ऑब्जेक्ट खणी मथे रवानो करण वारा हुआ, पर उहा समरी पोइ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे थी अल्हम्दुलिल्लाह, त उहा अॻिते समरी वई न, पोइ वापसि एजुकेशन डिपार्टमेंट ॾांहुं हुननि मुंहुं कराई आहे। अॼु दोस्त तनक़ीद था कनि, अॼु आऊं पाण सेक्रेटरी साहिब सां सुबुह जो सवेरे मुंहिंजी तबियत इंतिहाई ख़राबु हुई। सुबुह जो सवेरे आऊं उथी 7:30 बजे इस्पताल पहुतसि, लियाकत नेशनल 7:15 थिया या 7:30 थिया। डॉक्टर सां खां टाइम वठी ॿिन्हिनि डॉक्टरनि खे ॾेखारियो, हिकिड़े ID डॉक्टर आहे उनखे ॾेखारियो, ऐं हिकिड़ो जेका रूटीन डॉक्टर आहे लुबना नज़ीर उनखे ॾेखारियो। उन ते कई टेस्ट वरी बि एडवाइस कयूं, चेस्ट न छा जो छा बहरहाल दुआ करियो, अलाह भलाई कंदो, हुन त ॾाढियूं टप ॾेई छॾिया आहिनि, पर जेको हूंदो अलाह खे मंज़ूर उहो थींदो। बहरहाल पोइ ऐं उतां मूं वटि गाॾी न हुई, छो त गाॾी मुंहिंजे इलाज ते तमामु घणो ख़र्च थो अचे,
दोस्तनि खां पट सट करे गुज़िरियो ख़र्चु कयो अथनि। ऐं हाणे बि डॉक्टर साहिब मूंखे ॿुधायो त 6 लख जूं इंजेक्शनूं लॻंदियूं, जेका डोज़ हलंदा तव्हांजा, उहो मूं गाॾी सेल करे छॾी आहे जे पंहिंजी जान ते ख़र्चु करे सघे। जिन दोस्तनि खां पहिरीं कुझु पैसा दोस्तनि खां वरिता हुअमि उनखे वापसि कंदुसि। सो मोटरसाइकिल बाइक अगरि सेक्रेटरी पए त गर्मी तमामु घणी हुजे, तबियत बि ॾाढी ख़राबु हुजे, पर ख़ुशकिस्मती त सेक्रेटरी साहिबु वेठो हुओ। सेक्रेटरी साहिब डायरेक्ट मुंहिंजी मुलाक़ात उन जो टाइम थी हुई, इंतज़ारु घणो कोन करिणो पियो। सेक्रेटरी साहिब खे मूं गुज़ारिश कई त साईं सर्विसिस कमिटी तव्हांजे कमु मोकिलिया हुआ असांजा टीम, उन छा कयो मूंखे चयो साहिब सर्विसिस कमिटी हुननि ऑब्जेक्शन लॻाए, सर्विस समुझ ते ऑब्जेक्शन लॻाए वापसि करे छॾी आहे। ऐं मूं चयो हाणे महिरबानी करियो इहो मसइलो हल ॻोल्हियो। त चवंदा छा करियूं? मूं चयो इन लाइ हिकिड़ी हाई पावर कमिटी कयो। मूंखां वधीक तव्हीं सम्झो था, पर मुंहिंजी त इहो त हाई पावर कमिटी जे राति जी कमु कयो आहे तव्हां हुनखे मुक़ररु कयो, जेका फाइनेंस वारनि सां ॻाल्हाइनि हुनखे मञनि नथा मञनि त असां हाणे मूं वटि ॿियो को रस्तो कोन्हे। छो त उस्ताद हरू बि न को मूं चंदो वरितो आहे, मुंहिंजी सेक्रेटरी खे चयो नेठि न मूं चंदो वरितो आहे न को पैसो वरितो आहे, मूं सिर्फ़ु सिंधी उस्ताद जी इज़त ख़ातिर। छो त उस्ताद मुंहिंजो महबूबु आहे, उनजे खे ख़ुशहाली जे लाइ तव्हां बि साथ ॾिनो आहे, में कोशिशि कोन्हे। तव्हां जी महिनतूं, तव्हांजो राति जी मिले रोज़ जो फॉलो मीटिंग तव्हां कराईंदा हो सर्विस। हाणे जॾहिं असांजो फाइनल थियण वारो आहे त हीअ ऑब्जेक्शन लॻे, उन खां पोइ सेक्रेटरी साहिबु फौरी तौर ते फ़ोन कई, स्पेशल न इनखे घुरायो, पंहिंजे स्टाफ खे घुराए चयो त तव्हां फौरी तौर ते हिकिड़ी कमेटी तश्कील ॾियो, जे सर्विस कमेटी पहिरीं कमु कयो आहे ऐं उहा पंहिंजी तयारी करे, छो त अॼु खां पोइ वरी मोकिलिणो नानी ईदी मोकिलियो, जेका मोकिलियूं थी वियूं त उहा कमेटी नोटिफाई करियो। ऐं मूं चयो सही आहे नोटिफाई करे छॾियो। उस्तादनि खे ॾेखारिया त उस्ताद खे जिन कुदरत ख़ुदा इहा आहे, जिन जो हिन सर्विस स्ट्रक्चर कमिटी जदोजहद में या इन में को टके पैसे जो कंदा कनि, पर घणियूं में घणियूं बदतमीज़ी उहो था कनि। त मूंखे साईं अकबर अली ब्राह्मणी चयो अॼु हाजी साहिबु सोशल मीडिया त तुंहिंजे ख़िलाफ़ु बाहि लिखी पियो, वकामजी मुंहिंजे साईं हाणे हिनखे रब साईं हिदायत ॾींदो, ऐं छा करियां? मुंहिंजो जेको हालात आहे तव्हांखे 2-3 साल खां मुसलसिल हिते कमु पियो करियां तव्हांजी महिरबानी सां। ऐं तव्हांखे शाबस तव्हांखे हुजे त तव्हां एॾो वॾो टाइम ॾिनो। चई त सभु पहिरियों दफ़ो असांखे अहसासु आहे ऐं तव्हांजी महिनतुनि जे करे असां राति जी सभिनी गॾिजी इहे कमु कयो। इनशाला तूं मायूस न थी, इहे मरला अचणा आहिनि ज़िंदगी में, कॾहिं मायूस न थी। असां तोसां गॾु ई सर्विस स्ट्रक्चर तोसां फ़ाइदो आहे, असां विड़ी बि मंज़ूरु कराईंदासीं। भले छा बि का बि में लाली पाप कान्हे, को बि धोखो कोन्हे, का बि ठगी न आहे। फाइनेंस वारा हथ जेके बेईमानी पिया कनि, असां उन सॼो वर्क अंग अखरनि सां इनशाला जीअं ऑफिस खोलींदियूं ईद खां पोइ उनखे सम्झाईंदासीं जे ख़ुदा कंदो हीअ तोखे यकीन थो ॾियण त पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरु थींदो। उन खां पोइ मूं साईं ब्राह्मण साहिबु कयो त साहिबु अॼु कमेटी तश्कील ॾेई छॾे। पर जीअं त अॼु वरी कराची डिवीज़न वारनि जी हलफ़ वाधारे तक़रीबन फ़ोन जे मथां फ़ोन इंतिहाई एॾी गर्मी हुई, बख़ुदावत ऐं तक़रीब नथी करे सघियुसि। पर न वञा त दोस्त नाराज़ थींदा, मुंहिंजी इहा पोज़िशन कान्हे वञण जी। त उन हलफ़ तक़रीब में हुयुसि। पोइ हाणे कुझु तबियत बहितर थी आहे, बौध में आहियां। बग़ौदा मूंखे डॉक्टरनि CT लिखियो आहे, मूंखे त ॾियारे छॾियो चेस्ट जो, अलाए छा छा लिखियो अथनि, दुआ करियो अलाह भलाई कंदो। हर शइ अलाह पाक खे इख़्तियार आहे। असां पंहिंजे अलाह खे जवाबु ॾिया आहियूं ऐं सिंधी उस्ताद जे अॻियां जवाबु ॾिया आहियूं त मूं राति ॾींहुं पंहिंजे ॿचनि जी रोज़ी मां कंहिंखां चंदो न आहे वरितो। ऐं तव्हां खां चंदो वठां त तव्हांजो हक़ु हो, ऐं का कूड़ ॻाल्हाईंदा त मुंहिंजो हक़ु हो, तव्हांजो हुकुम खे चओ। बाक़ी दोस्त जेके घर वेही ॿटाको था आननि, वकामजी वियो, फलाण थी वियो, थी वियो, घटि में घटि उहे जेके वरी असांजी बीमारी ते सठु लॻनि, अलाह परांडे अलाह हर इंसान खे सिहत ॾे त उनखे अलाह हिदायत ॾेई सघंदो। ऐं त कुझु नथो थी सघां। अहिड़ा दुनिया में माण्हुनि अहिड़ा मुनाफ़िकनि 5 साल दौरे में हुआ। इहे मुनाफ़िकनि जेके अॻे मर्कज़ जे हिमायत हुआ, इहो कमु त उन मर्कज़ जो असांजो न हो। जेके 5 साल सदर वेठा, मूं पंहिंजे हाड़ा वारा हिकिड़ो अल्हम्दुलिल्लाह सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरी इस्तईता आहे इनशाला। हीअ बि तव्हांखे ॿुधाईंदा मूंखे बख़ुदा क्लियर चयो साईं न थियो। ऐं 1.25 लाख उस्ताद वठी
कराची प्रेस कंदे वेठे था जेसिताईं असांखे नोटिस न मिलंदो पोइ असां ते मयार न कजो छो त तव्हां मूंसां राति कमु कयो आहे कमेटी राति कमु कयो आहे कमेटी जे दोस्तनि मूंखे बार बार अॼु बि चयो हाजी साहिबु तूं सब्र कर अलाह पाक कंदो असां तो सां गॾु आहियूं तोसां वाइदो आहे त सिंधी उस्तादी हीअ जेका ख़ुशी आहे गॾिजी मल्हाईंदासीं ऐं ॾाढो ख़ुशि थियुसि बख़ुदा हिकिड़ी उमेदु जागी हुई हिकिड़ो मायूस थी वियो हुयुसि इनशा मायूसी कुफर आहे रब पाक जी मदद सां इनशा सिंधी प्राइम उस्ताद जे स्टेक जी समरी जल्दी मंज़ूर थींदी नोटिफिकेशन निकिरंदो सुठो त मथे कोन हुई भई इहा तव्हांजे साम्हूं प्रोग्रेस पेश करे छॾिया उहे माण्हू जेके सोशल मीडिया ते राति ॾींहुं गारियूं पिया ॾियनि उहे माण्हू जेके सोशल मीडिया ते तनक़ीद पिया कनि उहे माण्हू जॾहिं असां जॾहिं बि सर्विस स्टेक लाइ धरणो हुयूं सिंधी उस्ताद खे उन्हनि मने की मुनाफ़ कनि उहे माण्हू जेके अॼु बि उहिदेदार आहिनि हुन वेकाऊ ग्रुप जा उहिदेदार आहिनि या उनजे हिमायत उहे माण्हू तनक़ीद पिया कनि मुंहिंजी दुआ अलाह उनखे हिदायत इनशा रब पाक में मुंहिंजी उमेदु आहे राति ॾींहुं दुआ था करियूं छो त अलाह पाक उहा ज़ात आहे जेका न थियणी शइ रब पाक करे उहा अलाह साईं उनजी ज़ात आहे जेका वञी वहम गुमान में हुजे इनशा असांजे वहम गुमान में आहे रब कंदो त असांखे हींअर मिलंदो अॼु आउं तमामु घणो ख़ुशि थियुसि सेक्रेटरी साहिबु ऐं जेके हुनजो अमलो आहे स्पेशल सेक्रेटरी सभिनी चयो हाजी साहिबु तूं मायूस न थी तोसां गॾु आहियूं वॾी महिरबानी अलाह कंदो त जल्दी ख़ुशियूं गॾिजी मल्हाईंदासीं मुंहिंजो इहो तव्हांखे ज़रूरी इहा शइ आगाह करे छॾिया मूंखे सही सम्झे या ग़लति सम्झे उन जी मर्ज़ी